नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॼामशोरो मां ख़बर ॾींदा हलूं त ॼामशोरो ज़िले जे ॾुतड़ियल इलाइक़े में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ ٿرديپ तंज़ीम पारान तालके मانجھند जे 5 यूनियन काउंसिल जे समाजी औरतन जो वर्कशॉप अवेस यूनियन काउंसिल में करायो वियो, जंहिं में मुज़ाकरा इलाइक़े जी जाखोड़ी औरतन वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त वर्कशॉप में इलाइक़े जे माण्हुनि सां गॾु सिहत खाते जे मانجھند जे आफ़ीसरनि पिणु शिरकत कई। समाजी औरतन जे कम खे साराहियो। ॿिए तरफ़ वर्कशॉप खे समाजी अॻुवान मोहम्मद साले मेमण, ٿرديپ ज़िले ॼामशोरो जे मैनेजर नुसरीन खान ऐं ॿियनि ख़िताब कयो। ٿرديپ मैनेजर ॼामशोरो नुसरीन खान मूजिबि ٿرديپ ॼामशोरो जे ॾूरां इलाइक़े जे मिसकिन माण्हुनि जी मदद करण लाइ हर मुमकिन कोशिश करे रहिया आहिनि। डॉक्टर लाड़क आहियां, मेडिकल सुपरिटेंडेंट मانجھند अस्पताल जो। अॼु जो जेको ٿرديپ आहे प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे शाविस करणी ते तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे, जंहिंमें मां ॾिठमि त तव्हांजो LFO छोकिरियूं, तव्हांजी जेके हुनर वारी छोकिरियूं सभु जेके मौजूदु थी वञे हिते ऐं उन्हनि पंहिंजा जेके व्यूज़ ॿुधाया असांखे ٿرديپ में केतिरो फ़ाइदो थियो आहे, स्पेशली हेल्थ जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां, स्मॉल लोन्स जे हवाले सां, स्मॉल बिज़नेस जेके कनि था पिया उहे ॾाढी सुठी ॻाल्हि इहा थी जो हुन में पॉजिटिव पॉइंट मूंखे इहा वधीक नज़र आई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।